शायद तव्हां खे ॿुधाई भी आहे पहिरों कि हिकु बार हिकिड़ो सेवक, हिकिड़ो भगवान जो संतन जो प्यारो हुयो, संतन जी सेवा कंदो हुयो, ॾाढो निर्धन हुयो भाई। धन जी वधीक व्यवस्था न हुई। पंहिंजे संतन वटि वियो, चई बाबा जीवन ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। छो भाई, छा थी वियो? ॾाढी कमी आहे। धन तो भगवान ॾिनो ना आहे, घट में घट भगवान एतिरो तो धन ॾे हा। प्रभु धन इतनो दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा ना रहूं साधु न भूखा जाए। धन जी ॾाढी कमी आहे भगवान, तव्हां कृपा कयो। पंहिंजे संतन खे प्रार्थना कई, न त जीवन त अहिड़ो पहुची वियो आहे कि मां आत्महत्या करे छॾां। त संत मुस्कुराइण लॻा, चयूं बी भाई एॾा वॾा वॾा ख्याल छो तो आणे मन में? तोखे केवल धन जी कमी आहे न, लक्ष्मी जी कमी आहे। जीवन में अगर तोखे लक्ष्मी मिली वने तो सब थी वेंदो। चई हाँ बाबा सब मिली वेंदो, बस मूंखे लक्ष्मी मिली वने, धन मिली वने, बाक़ी कोई कमी ना आहे। संतन चयो ठीक आहे प्यारा, थोड़ी देर ते असां सां गॾु वेही भजन कर। पोइ ॾिस कमाल, ॾिस संतन पाण सां गॾु वेहारे करे भजन करायो, कीर्तन करायो। केवल 10-15 मिंट संतन अहिड़ी आशीर्वाद कई ऐं उते लक्ष्मी माता साक्षात प्रकट थी वई। चओ हरे राम। लक्ष्मी माता साक्षात प्रकट थी ऐं संतन चयो भाई ये लक्ष्मी माता तई, प्रणाम कर ऐं जेको खपे घुरी वठ, जेको भी तोखे खपे लक्ष्मी माता खां घुरी वठ जा भाई। हाणे तो हैरान थियो कि लक्ष्मी माता, पहिरों तो काफी देर सुंदरता ते मोहित थी वियो, ॾिसंदो रहियो कि रे जगत जननी माता लक्ष्मी, एडी सुंदरता। पूरो माता के ॾिसण लॻो, लक्ष्मी माता के कि एडी सुंदरता त असां कॾहिं ॾिठी ना आहे। चेहरे खां वठी करे चरणन ताणी उन जेॾी महिल निहारियो त छा ॾिठो कि मथे खां वठी हेठि ताणी 16 सिंगार थियल आहिनि, ॾाढो श्रृंगार थियल आहे, ॾाढी सुंदरता। पर लक्ष्मी माता जा चरण जेके आहिनि उहे ॾाढा कारा लॻल पिया आहिनि, मिट्टीअ में मेरा लॻल पिया आहिनि। इहो ॾाढो उनखे आश्चर्य थियो कि भाई लक्ष्मी माता एडी सुंदर आहे ऐं मथे खां हेठि ताणी बढ़िया टिप टॉप, पर हे छा चरणन में एडी धूल, एडा मेरा। मन में विचार आयो तो उन लक्ष्मी माता को ही पुछो कि लक्ष्मी माता ये तव्हांजा चरण एडा मेरा छो आहिनि? तरी लक्ष्मी माता चयो भाई कुछ भगत ईंदा आहिनि, कुछ सज्जन ईंदा आहिनि जेके अची करे मथो रगड़ींदा आहिनि मुंहिंजे चरणनि ते। ॾिसो लक्ष्मी माता जा वचन। लक्ष्मी माता चए थी कुछ ईंदा आहिनि जेके मुंहिंजे चरणनि ते पंहिंजो मथो रगड़ींदा आहिनि। दान पुण्य कुछ उन्हनि खे न करणो आहे, भक्ति भाव कुछ न करणो आहे, केवल धन ही धन 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 खपे उन्हनि खे। त उहे पापी माण्हू जेॾी महिल ईंदा आहिनि त उन्हनि जे पापनि सां मुंहिंजा चरण बि ॾिसो मेरा था थी वञनि। ई लक्ष्मी माता जा वचन। उन्हनि जे पाप सां मुंहिंजा चरण बि जेके आहिनि मेरा था थी वञनि। एतिरो चई करे लक्ष्मी माता अंतर ध्यान वापस आयो संतन वटि। चई भाई घुरी वरितो लक्ष्मी माता खां? चई बाबा मां त ॻाल्हियुनि में ही उन्हनि जी सुंदरता ते एॾो मोहित थी वियुमि, मां त घुरी न सघियुमि। हिकु बार वरी उन्हनि खे घुरायो। हल भाई वरी भजन कर, वरी कीर्तन करायो। संतन 10-15 मिंट कीर्तन कयो ऐं लक्ष्मी माता वरी प्रकट थी वई संतन जी आज्ञा सां। हाणे वरी सुंदरता ॾिसे लक्ष्मी माता जी, ॾाढे प्रेम सां निहारे केॾी सुंदर आहे लक्ष्मी माता। पर हिन बार वरी ॿियो आश्चर्य, हाणे चरण साफ़ आहिनि, बढ़िया स्वच्छ आहिनि, मस्तक ते रज लॻल आहे, मस्तक ते मिट्टी लॻल आहे लक्ष्मी माता जी। वरी आश्चर्य में संतन खे चवण लॻो बाबा मूंखे सम्झ में नथो अचे ये लक्ष्मी माता कहिड़ी कृपा थी करे। पहिरों आई त किथे रज लॻल हुई भाई, किथे मिट्टी लॻल हुई चरणन में, हाणे आई आहे त काथे लॻल आहे? मस्तक ते। संतन चयो पोइ उन्हनि खां ई पुछ भाई छा रहस्य आहे। आयो प्रार्थना कई लक्ष्मी माता दया कयो, तव्हां पहिरों समझायो, हाणे वरी समझायो कि मस्तक ते रज कीअं लॻल आहे, मिट्टी कीअं लॻल आहे, छा कारण आहे। लक्ष्मी माता ॾाढो सुंदर जवाब ॾिनो। लक्ष्मी माता चयो भाई जेके पाप कंदा आहिनि, भजन न कंदा आहिनि, उहे अची चरणनि ते, मुंहिंजे चरणनि ते अची मस्तक रखंदा आहिनि त उन्हनि जा जेके बि पाप आहिनि, धूल, उहो मुंहिंजे चरणनि ते लॻी वेंदी आहे। मस्तक ते कीअं लॻी? लक्ष्मी माता चवण लॻी जेके सदा सदा प्रभु जो भजन कंदा आहिनि, भक्ति कंदा आहिनि, सदा सदा संतन जो संग कंदा आहिनि, नाम जे रंग में रंगियल हूंदा आहिनि, उते वञी करे त उन्हनि जे चरणनि जी रज मां खणी करे मथे ते लॻाईंदी आहियां।
केरु थी चए? लक्ष्मी माता। कि उन्हनि संतन भक्तन जी, उन्हनि वैष्णव जेके प्यारा भगवान जो रोज भजन कंदा आहिनि, उन्हनि जे चरणनि जी धूल जाते हूंदी आहे, उहो खणी मां पंहिंजे मस्तक ते लॻाईंदी आहियां। ये धूल ना आहे, ये चरण रज आहे। लक्ष्मी माता चयो। एतिरो चई वरी अंतर ध्यान थी वई। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हाणे वरी वापस संतन वटि आयो। संतन पुछियो भाई घुरी वरिती लक्ष्मी माता खां? अरे बाबा मां त वरी भुलिजी वियुमि घुरण। हाणे वरी सॾु कयो। चई यार तोखे ॿ मौका ॾिना आहिनि, तूं घुरियो कोन्हे, हाणे टियों आख़िरी बार घुरायूं था, घुरी वठिजां जेको बि खपई। बाबा जरूर जरूर, पर हाणे लक्ष्मी माता खां न घुरणो आहे, हाणे तव्हां खां घुरणो आहे। असां खां छा घुरंदे भाई? असां वटि पाण वटि धन कोन्हे, असां तोखे छा ॾींदासीं? चओ हरे राम। असां तोखे छा ॾींदासीं भाई? चई न मूंखे ख़बर आहे तव्हां वटि उहो संसारी कूड़ो धन कोन्हे, तव्हां वटि प्रभु जे नाम रूपी सचो धन आहे। हाणे मूंखे उहो कूड़ो धन न खपे, हाणे मूंखे सचो धन नाम जो ॾियो, भक्ति जो ॾियो, त मां सदा सदा हरि के गुण गाए, सदा सदा मां प्रभु जो भजन कयां, सदा सदा भक्ति कयां। यदा न, कॾहिं कॾहिं न भाई, सदा सदा। कॾहिं कॾहिं भजन करण वारा ईअं न थियणो आहे भाई। असांखे हर ॾींहुं प्रभु जी यादि हुजे, हर ॾींहुं बंदगी हुजे, हर ॾींहुं भले थोड़ी देर ही सही, कुछ मिंट ही सही, कुछ पल ही सही, पर रोज प्रभु जी यादि हुजे, रोज। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे